रात सुबहान, सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन जी अब्दुल लतीफ चवे मिट्टी लधो मान कोड़े कन सलाम अजो आतड़ उन जे या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब मौलाज साईं एडवोकेट साईं आशिक़े रसूल एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं सखे को कल आरानी बादशाह जे दरगाह ते लखु सलवात पढ़ाया ओ मौला अॼो को मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला एडवोकेट मुजाहिदन साईं खे रोज़ीअ में ज़ाहिरी ग़ैबी गंज गंज अता फरमा। साईं जे बाबा साईं खे रिटायर पुलिस ऑफिसर एसएचओ अली ॾिनो फुलपोटो साईं खे साईं गुलाम शबीर फुलपोटो साईं खे क़यामत ताईं आबाद फरमा। मुजाहिदन साईं जे पुटन के पढ़ाई में कामयाबी दे वडो ऑफिसर करे इन्हनि खे कामयाबी फतेह अता फरमा। साईं एडवोकेट साईं जावेद अली साईं के असमतुल्लाह साईं रिजवान अली एडवोकेट साईं फुलपोटो साईं के क़यामत ताईं आबाद फरमा। जावेद अली एडवोकेट रिजवान साईं के मौला ओ मौला है अगर जज जी तमन्ना थन तिन्हनि खे असमत साईं के बिना टिनी के जज जे इम्तिहान में कामयाबी अता फरमा। मुजाहिदन साईं जंहिं लाइ दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। साईं सुघण साफ़ी हाकिम अली रिंद बलोच साईं जा बच्चा घर आबाद फरमा। हिन दौड़ा वाहन जो साफ़ी आयो त देर सां पर साईं मोहम्मद इस्माइल मेतलो साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। मोहम्मद इसाक अब्बासी साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला हिन नंढड़े शहजादे के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा। मोहम्मद इस्माइल साईं जे सभिनी घर वारनि खे अम्मा ज़ैनब जे सदके हर बीमारियुनि खां मुश्किलातनि खां पनाह अता फरमा। गुलजार अली फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ सोना आरानी बादशाह असां तुंहिंजे दर सवाली तू अल्लाह जी बारगाह में सवाली थी असां सभिनी जे लाइ रब जी बारगाह में सवाली थी बेड़ो तार। मुझा करीम अल्लाह आरानी बादशाह जे सदके असां सभिनी जो एडवोकेट मुजाहिदन साईं जो बेड़ो तार। जेके ॿाहिरि मुंहिंजूं अमड़ियूं वेठियूं इन्हनि जे दिलनि जो जोज़ तमन्ना पूरियूं फरमा। जेके अमड़ियूं वेठियूं इन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला ए करीम मां दिल जूं गुजड़ियूं गालियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मुंहिंजा करीम अल्लाह काइनात जे कुल वलिन जो वास्तो थी ऐं इमाम हुसैन जो वास्तो थी मुंहिंजी मदद फरमा। मुजाहिद हुसैन एडवोकेट साईं जी मदद फरमा। इन्नल्लाह ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादन के औलाद अता फरमा। बेरोजगारन के रोजी अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।